अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा शेर दिल हाणे गुलबार सां मिली करे गुलबार खां हक़ीक़त पुछा कंदो। छा मंठार हाणे गुलबार खे चई शेर दिल सां दोस्ती जो हद वधाए छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट ईंदी न ॾिनी ऐं छो ॾिनी वीडियो में ॾियण वारा आहिनि। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बिज़नेस न करंदो, काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट न करायूं, हलो था पंहिंजी कहाणी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेर दिल ऐं जेको आहे रोशन अॻिते हली हर जाइ ॻोल्हींदा, बहरहाल उन्हनि खे जेको आहे उते मंठार न मिलंदो ऐं पोइ हू वरी वापसि ईंदा ऐं वापसि हू गुलबार सां मिलंदा ऐं गुलबार खे चवंदा त हाणे असांखे पक थी चुकी आहे त मंठार जेको आहे तो वटि आहे, या त तूं असांखे मंठार सां मिला या त तूं असांखे सिधो जवाबु ॾे। गुलबार चवंदो त बसि तव्हां शेर दिल परेशान न थियो, बसि मूं बि जेको आहे मंठार सां सलाह करे छॾिया, बसि तव्हां हलो त मां तव्हांखे मंठार सां मिलायां। बहरहाल तव्हां हिकु रुॻो मूंसां वाइदो कयो त तव्हां मंठार खे का नुक़सान न पहुचाईंदो। शेर दिल चवंदो त गुलबार तव्हां सां वाइदो आहे त असां जेको आहे उनखे नुक़सान न पहुचाईंदासीं, रुॻो तूं असांखे हिकु चकर उन सां मिला त जीअं असां उन सां ॻाल्हियूं कयूं त हू असांजो साथ ॾिए थो या न। अगरि जेकर हू असांजो साथ ॾिए थो त पोइ असांखे उन घर इज़त सां वापसि वठी वेंदासीं। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मंठार जेको आहे गुलबार खे साफ़ साफ़ चई छॾींदो त बसि तूं हाणे जेको आहे शेर दिल वारनि सां इनकार न कर ऐं तूं उन्हनि खे हिते वठी अच, जीअं मां उन्हनि सां कुझु ॻाल्हियूं करे ऐं उन्हनि खे पंहिंजो दोस्त बणाए सघां ऐं उन्हनि सां दोस्ती जो हथ वधाए मां उन्हनि वटि महफ़ूज़ रही सघां। छो जो इहो ई शेर दिल आहे जंहिंखे मां पंहिंजो सॼण ऐं इहो शेर दिल जेको आहे मूंखे रिस बालाजी खान जे हथां बचाईंदो। गुलबार चवंदो त हा मंठार बसि तूं सही पियो चईं, तुंहिंजा हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुका आहिनि, शेर दिल हाणे तुंहिंजो साथारी थी वेंदा तमामु जल्द। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मिठल जी घरवारी जेको आहे मिठल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मल्हार सां नाराज़ न थी। अगरि जेकर तूं मल्हार सां नाराज़ थींदे त पोइ मल्हार जो दिलि भॼी पवंदो ऐं राबेल जो बि दिलि भॼी पवंदो ऐं न ई तूं उन्हनि जो दिलि ॾुखाए, छो जो उन्हनि जी जोड़ी बहितर खां बहितर आहे, तूं उन्हनि जो दिलि न ॾुखाए उन जो हाव न पाड़। मिठल खान चवंदो त मुरादा बसि मां सभु तकलीफ़ूं बर्दाश्त करे चुका आहियां, पर मां हाणे वधीक बर्दाश्त न कंदुसि, न मूंखे बर्दाश्त करण जी सह आहे। दोस्तों उमीद आहे कहाणी ईंदव खे पसंदि, असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।